असा इंस्टीट्यूट माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग असा हैदराबाद में कायम कयूं पिया। हाणे बोली पने ते कान बचंदी, बोली स्क्रीन ते बचंदी। असांजे हथ में जेको पाम टॉप पियो आहे, पाम टॉप जे नाले ते जेको स्मार्ट फोन आहे, बोली ते बचंदी। इन करे इंजीनियर रुगो बिल्डिंगूं ठाहिण जा कोन थींदा आहिनि, इंजीनियर बोली जा बि थींदा आहिनि, बोली खे डिज़ाइन कंदा आहिनि, बोली जो फ्यूचर डिज़ाइन कंदा आहिनि, उनखे डिजिटल लाइन ते खणी ईंदा आहिनि। असां उहो इदारो ठाहियूं पिया ऐं इन करे चवां पियो त मेंबर त आहिनि ई कोन जिते सवाल उथारिया ऐं ॿुधाइण पियो चाहियां उन्हनि खे। पर ख़ैर असां पंहिंजा जेके बि रिसोर्सिस हुया 8 अरब असांखे वफ़ाक़ कोन ॾिना। वफ़ाक़ी हुकूमत 8 अरब हिन साल कोन, हर साल कॾहिं 50 अरब, कॾहिं 40 अरब, कॾहिं 60 अरब, कॾहिं 8 अरब असांखे वफ़ाक़ मुंतकिल नथी करे। मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे, 3621 अरब फेडरल हुकूमत टैक्स के तौर पे वसूल करे थी। इसाक डार साहब हींअर कंक्लूडिंग स्पीच पियो करे नेशनल असेंबली में, हुन पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि मञी त 70% असांखे टैक्स सिंध मां अचे थो। 3621 अरब जो 70% कढंदो त 2200 अरब थियनि था ऐं फेडरल गवर्नमेंट जी बजट है 4700 अरब। 2200 अरब असां ॾियूं था, रिटर्न में असीं 547 अरब घुरूं था, उहे बि असांखे पूरो ॾियण लाइ तयारु न आहिनि। हीउ जेको मालियाती वञिट आहे स्पीकर साहब, हिन मुल्क में हिन मुल्क जी कहाणी कीअं हलंदी? फ़कीदाद खोसो साहब अॼु त मुतालबो करे थो नेशनल असेंबली ख़तमु कयो। छो न मुतालबो थींदो? सुबुह जो टिनी सूबनि जी आवाम जॾहिं उथी बीह चयो त दुनिया जी कंहिं मुल्क जेके फेडरेटिंग कंट्रीज़ आहिनि, फेडरेशन्स जेके आहिनि, उते ईअं आई कोन त सेनेट बि हुजे ऐं क़ौमी असेंबली बि हुजे। 272 सीटुनि मञा 148 सीटूं हिकिड़े सूबे जूं। किथां असांखे इंसाफ़ मिलणो आहे? ऐं नथो सम्झी सघां त हिकिड़े सूबे खे खाराइण लाइ, हिकिड़े सूबे जी उजारादारी लाइ असांजो वफ़ाक़ मौजूदु आहे। हीउ वफ़ाक़ सर्वाइव इएं कंदो ई न, फेडरेशन सर्वाइव इएं करे नथी सघे। असां डिमांड था कयूं त वफ़ाक़ वटि कहिड़ा खाता आहिनि? वफ़ाक़ वटि सभु सपोर्टिंग खाता आहिनि, ओरिजिनल खाता सभु प्रोविंशियल गवर्नमेंट्स वटि आहिनि। तालीम हिते आहे, सिहत हिते आहे, आबपाशी हिते आहे, अमन अमान हिते आहे, पुलिसिंग हिते आहे, ज़राअत हिते आहे। सभु ओरिजिनल खाता जेके माण्हुनि खे सर्विस ॾियनि था उहे सभु जा सभु प्रोविंशियल आहिनि। इन करे हो जेके 4700 अरब जी बजट रखनि था, उते उहे कहिड़नि खातनि खे हलाइण लाइ रखनि था? तूं ॻाल्हि सम्झूं त सही। सिंध असीं झोलियूं भरे उन्हनि खे पैसा ॾियूं था, बाक़ी सूबा केपी ऐं बलोचिस्तान पंहिंजे हिसे जा पैसा खणी था वञनि। सिंध खे पंहिंजे हिसे खां घटि थो मिले। वफ़ाक़ हलाई सिंध जे पैसनि ते हले पियो ऐं होॾां मियां आबिद शेर अॼु चए थो सिंधी चोर आहिनि। हाणे टियों ॾींहुं हुनजो बयानु आयो आहे त हुन चयो आहे त सिंधी चोर आहिनि। ख्वाजा इज़हार सिंधी है, सरदार अमन सिंधी है, असीं सिंधी मञूं था। सूरत थेबो सिंधियाणी है, हुन इहो कोन चयो पिपला चोर आहिनि, हुन चयो आहे सिंधी चोर आहिनि। मूंखे ॿुधायो केरु चोर आहे? टैक्स जा चोर, पैसनि जा चोर, ॿोली जा चोर। बांग्लादेश उन्हनि विञायो ॿोली जे बुनियादनि ते। चोर पाण ऐं चवनि था सिंधी चोर आहिनि। जेके तव्हांखे खाराइनि था, मोहन जे दड़े जा अॾी दरबारू चोर हुआ, शाह लतीफ़ सचल सरमस चोर हुआ, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो चोर हुआ, ऐं अॼु जेके सिंधी हिते वसनि था उहे सभु जा सभु चोर आहिनि। मूंखे माफ़ करियो, हीअ फंक्शन लीग जा दोस्त हलिया विया। मियां सदरुद्दीन शाह सीसीआई में वेठो आहे, मेंबर थियो पाण किबलो। इहे ख़ुदि चवनि त सदरुद्दीन शाह साहब महिरबानी करे तूं उथार, उन पीर पागारे खे बि चोर चयो आहे। असीं चऊं था मियां साहब पंहिंजे बदखलाक भाणेजे खे लगाम ॾे। ईअं पंहिंजी मश्करी नथो करे सघे 5000 सालनि जी हिकु तहज़ीब सां ऐं क़ौम सां। हुनखे कहिड़ो राइट थो पुछे? तूं ॾंद टेड़े मज़ाक करे त सिंधी चोर आहिनि। बिजली असांजी असांखे ॾियण लाइ तयारु कोन हुयो। 70% गैस असीं था ॾियूं तव्हांखे। अॼु बि बयानु पढ़ियो आहे शाहिद खाका अब्बासी जो, उहो साहब चए थो त सीएम मूंसां मुनाज़रो करे सिंध खे पंहिंजी गैस मुक़ाबिल मिले थी। अबाजे सिंध खे तूं मुनाज़रे में छा वेंदे? सीएम साहब खे छॾियो, असां फ़क़ीरनि सां मुज़ाकरो कयो, असीं तोसां कंदासीं। रुगो हिकिड़ो जवाब ई काफ़ी है। आइन जो आर्टिकल 158 उनजी फ्लैग्रेंट वायोलेशन आहे। अॼु तव्हांजी 15 लख जी आदमशुमारी थरपार कर, 10 लख जी आदमशुमारी उमरकोट, उते गैस ही ना है। उन्हें डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में गैस ना है।
तू असां कहिड़ो मुनाज़रो करे, तो कहिड़ो जवाब ॾियण लाइ? पहिरीं सूबा पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदा, पोइ नेशनल ग्रिड में ॾींदा। आइन वाज़े करे थो, आइन या चोर तव्हीं ऐं असांखे चोर था चओ। सुबुह जो माण्हू नारा हणण शुरू कंदा त गली गली में शोर है, आबिद शेर अली चोर है, चोर है, चोर है। नवाज शरीफ त चोर है, कुंगड़ो थियो 19 ग्रेड जे ऑफिसर जे अॻियां वेठो आहे। 19 ग्रेड जे ऑफिसर जे साम्हूं कुंगड़ा थिया वेठा आहिनि, कॾहिं बबलू साहब, कॾहिं हुसैन साहब, कॾहिं हसन साहब, कॾहिं फलाणो साहब। दुनिया जे कंहिं मुल्क में इहा आहे इल्ज़ाम जंहिं ते लॻंदो आहे, पहिरीं हू इस्तीफ़ा ॾींदो आहे, रिज़ाइन कंदो आहे, पोइ हू अची इन्वेस्टिगेशन खे फेस कंदो आहे। ही कहिड़ो नक जो ॾाढो प्राइम मिनिस्टर आहे। हिन खे रिज़ाइन करे वञणु खपे, वापसि अची एतमाद जो वोट वठे असेंबली मां, असांखे कोई एतिराज़ न आहे। 11 साल असांजी क़यादत भोॻिया, आसिफ अली ज़रदारी साहब त कहिड़ो ॾोहो जुर्म साबित थियो, जंहिंखे एमनेस्टी इंटरनेशनल डिक्लेयर कयो ऐं कानून चए थो त उहो माण्हू तेसि ताईं मासूम आहे जेसि ताईं हुनखे ॾोहो साबित नथो थिए। हिते 2 जज चई चुका, हुनखे बाबा तूं चोर आहीं, ऐं उहो असांखे चवंदासीं तव्हां चोर आहियो। छो असांजा सभु साहब ख़ामोश आहिनि। सिंध हुकूमत ते तव्हां अचो था, असां ते तनक़ीद करण लाइ तव्हां सभु दोस्त तयारु आहियो, त महिरबानी करे 2-4 लफ़्ज़ तव्हांजे हिन बेंचिस तां इन थोरे वफ़ाक़ साहब लाइ थियणु खपंदा। अॼु जेकॾहिं सिंध खे पैसा मिलनि था, सिंध में जेकॾहिं पैसा अचनि था, त हुनमें तव्हां बि शेयर होल्डर आहियो, असीं बि शेयर होल्डर आहियूं। जेकॾहिं असांजे घर जी ख़राबी आहे, त घर जी ख़राबी तव्हां ऐं असां गॾिजी वेही ठीकु कंदासीं, पर घटि में घटि पंहिंजी ऑटोनॉमी ते कंप्रोमाइज़ न कयो। तव्हां ऑटोनॉमी ते कंप्रोमाइज़ थिया, अॼु साहब वरी उथी बीह रहियो हिकिड़ो, उन चई बाबा सिंध विराइणी आहे, सिंध 2 भाङा थिए। यार मज़ाक आहे, मश्करी आहे। ही सिंध को केक आहे जंहिंखे कटे छॾिबो, हिकिड़ी वहदत आहे, हिकिड़ी इंडस वैली जी सिविलाइज़ेशन आहे, हिकिड़ी हुन माण्हू जो तहज़ीबी तशख़ुस आहे, उनखे तव्हां कीअं डिवाइड कंदो? असां तव्हांखे सिंधी तस्लीम कयो, असीं अॼु बि चऊं था असीं तव्हांखे सिंधी था मञूं, त तव्हां छो नथा पंहिंजे पाण खे तस्लीम करियो? ऐं साहब हुते मोहम्मद हुसैन साहब तक़रीर में चयो त माउ खे क़तल पिया कनि। यार इररेस्पॉन्सिबल जुमला, होॾां तसुब जी ॻाल्हि था करियो, होॾां साहब पाण चओ था त माउ खे क़तल पिया कयो। इहो जुमिलो चवणु कीअं थो अचे? माउ खे क़तल करणु, कॾहिं दोदो, कॾहिं दूल्हे, कॾहिं होशू, कॾहिं हेमू, सदा सूरे सपूतनि खे ॼणींदी माउ तूं रहिजां। कॾहिं दोदो, कॾहिं दूल्हे, कॾहिं होशू, कॾहिं हेमू, सदा सूरे सपूतनि खे ॼणींदी माउ तूं रहिजां। पुकारियो तो जॾहिं माता, इहो असां चयो आहे पंहिंजी माउ खे, कंहिंजी क़तल करणी तव्हां ॻाल्हि था करियो, धरती माउ खे असां चयो आहे। पुकारियो तो जॾहिं माता, रुगो रेटा कफन हूंदा, किथे था घोट पो घटिजनि, ॻणींदी माउ तूं रहिजां। उनखे क़तल करण जी ॻाल्हि, किसी कूड़ पंहिंजो टैक्स जेको आहे मोहम्मद हुसैन साहब जी ॻाल्हि खे मूंखे हैरानगी भी थी उनकी ॻाल्हि पे। नहीं, चांजो साहब तो अपनी माँ की तहफुज कर रहा था, उसने ये नहीं कहा कि माँ को डिवाइड करना है, माँ डिवाइड हो नहीं सकती। भाई साहब बात ये नहीं है, बात ये है कि अगर गंगा जमुना के किनारों पे आपने पानी पिया था तो आज सिंधु का जल भी पिया है, सिंधु के पानी का हक अदा करो। वहां पे गंगा मैया के गीत हमने नहीं गाए थे, हमने कल भी सिंधु माँ के गीत गाए थे, हम आज भी सिंधु माँ के गीत गा रहे हैं। नो क्रॉस टॉक, आप बोले अपनी बात कंप्लीट करें, इन करे टाइम पूरा हो गया। स्पीकर साहब तसुब जी जेका ॻाल्हि थिए थी, उहो तसुब जो बुनियाद हिन तरफ़ खां अचे थो। असीं चऊं था त असां कल्ह बि तव्हांखे आजियां कई, असां अॼु बि कयूं था, कराची 47 में कोन ठही आहे। कराची उहो भोजोमल हो, उहो भोजोमल हो जेको उतां हब खां आयो ऐं अची हिन हिते पंहिंजो कराची आबाद कई, वो माई कोलाची के नाले सां, जंहिंजे पुट नाउमल खे पोइ गदार करार ॾिनऊं। कराची तॾहिं बि हुई। कराची आलीशान कराची जेका आहे 47 खां पहिरीं जे अॼु हेरिटेज बिल्डिंग्स ऐं सभु जिते दोस्त गोड़ कनि था, इहा उन दौर जी कराची आहे, उहा उन दौर जी कराची आहे। कराची असांजो पंहिंजो हिसो आहे, अटूट हिसो आहे। असीं उनजी अलॻि जो तस्वुर नथा करे सघूं, कंहिं क़ीमत ते नथा करे सघूं। असां त चयो आहे, ऐं कराची तूं असांजो सिज आहीं ऐं असीं सूरजमुखी। वी लव कराची। इन करे कराची कोन्हे, कराची खे शेख हयात चयो, झिल मिलाईंदड़ कराची, उरूसुल बलाद चवंदा हुआ कराची खे। झिल मिलाईंदड़ कराची, रोशनियुनि जा गीत ॻाईंदड़ कराची।
मां अॼु बि तुंहिंजे रस्तनि खे मुंडी जीअं ॼण त पूरो थो अचां। ही उहा कराची आहे। तंहिंजे करे इहे नफ़रत जूं ॻाल्हियूं असां नथा चाहियूं, थी सघंदो कोन। पॉइंट स्कोरिंग लाइ जेकॾहिं तव्हांखे 18 जी इलेक्शन में हाराइण जो डपु आहे त भले तव्हां ॻाल्हियूं करे वोट वञी वठो, पर सिंध तक़सीम थी नथी सघे, इहो तय करे छॾियो। तव्हांजे पॉलिसियुनि बंदि गलीअ में तव्हांखे बीहारियो। माफ़ कजो, जनरल ज़िया जे दौर में जंहिं वक़्त में असां लाश पे खया, मूंखे लॻंदो आहे त हिन मुल्क जूं स्पीकर साहब जेके खोलियूं आहिनि, फांसी घाट आहिनि, बंदी खाना आहिनि, ज़िंदान आहिनि, इहे फ़क़ति असां लाइ ठहिया आहिनि। जॾहिं जनरल ज़िया जे दौर में क्लाशनकोफ कल्चर पे आयो, अॼु इंतहा पसंदी आहे तव्हीं बि शिकार आहियो। जॾहिं क्लाशनकोफ कल्चर आयो, जॾहिं हीरोइन हिते आई, जॾहिं स्मगलिंग थी, जॾहिं वबाऊं हिते पहुतियूं, ओॾी महिल तव्हां साहब जेके आहियो उन जी झोलियुनि में वेठा हुआ। ऐं फंक्शन लीग 100 ॻाल्हियूं करे त ऐं हाणे वधीक छा चवां। मूंखे हिकिड़ो त ॿुधायो, 1952 बेसिकली सभिनी खे 5000 BC पिया सम्झायो। न सर, उनखे समझ में कोन थी अचे। सर जनरल 5000 BC is the Indus civilization दुनिया जी दौर में समझाया। होसी फकीर हुयो जे आर्टिकल लिखियो उन वक्त में पीर सही पगारेला लख एतराम लख इज़तूं। पर जॾहिं धरती ऐं वतन जी ॻाल्हि अचे थी, असां घणा अरबे खरबे रुपया ॾंड वसूल कयो हूंदो पीरनि ग़रीबनि खां, माण्हुनि खां। हेसि ताईं घटि में घटि उनजी अदायगी त हक़ थिए थो। जॾहिं मुशरफ साहब पहुतो अची सखर में, उतां खां फोन थियो, कराची में हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस थी जंहिंमें पीर साहब चयो हुर लॻनि सिंधीअ लॻनि। उन वक़्तु ही फ़क़ीर हो जे कालम लिखियो, उन वक़्त में पहिरियों पीर साहब खे हथ ॿधी अर्ज़ करे पीर साहब चयो कालाबाग डैम जी मुखालफ़त उहे पिया कनि जिन वटि ज़मीन जो टुकड़ो कोन्हे। असां फ़क़ीरनि तॾहिं बि लिखियो हो त पीर साहब वाकई कालाबाग डैम जी मुखालफ़त निसार खोड़ो करे पियो, ॿिया कनि पिया, उन वटि वाकई ज़मीन जो टुकड़ो कोन्हे, पर उन्हनि वटि ज़मीर जो टुकड़ो आहे। ऐं वतन जी वेड़ ऐं वतन जी वेड़ उहे विढ़ंदा जिन वटि ज़मीर हूंदो। असां त सूरे बादशाह जे वतन ऐं कफ़न खे बि यादि कयूं था। जेॾी महिल गरंग बंगले ते अची सूरे बादशाह 1936 में तकरीर थो करे, ओॾी महिल मुरीदियाणियूं फ़क़ीरियाणियूं अशरे थर जूं ॿियूं गिल ते हथ रखी मलूद ॻाइनि थियूं त सूरे सिर जो सांगो लाहे आयो मर्द मैदान में काहे, सिर ॾिनूंसीं मुर्शिद खे पोइ ईद असां ले आहे। अॼु अलाए छो विसारींदा वेहनि। अॼु साईं मुराद अली शाह सिंधी जो केस CCI में विढ़े थो, साईं सदरुद्दीन शाह मिठी माठ चुप ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे हुते, बिड़क बाफ़ण लाइ। बाबा ही हशर आहिनि, असां ते तव्हां 100 तनक़ीदूं करियो, असां में ख़राबियूं हूंदियूं, असां में मसइला हूंदा, पर असीं पाण ठीकु कंदासीं। असां त घटि में घटि कालाबाग डैम जे हक़ में कोन बीठा आहियूं। पीपुल्स पार्टीअ खे जेकॾहिं माण्हू वोट ॾियनि था त उनजे पुठियां हिकिड़ो गुंबज़ आहे संगमरमर जो, उनमें 4 शहीद आहिनि। असां वटि हिते अचनि था, तब्दीली जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, तब्दीली आएगी नहीं, आ गई है, 10 ॻाल्हियूं थियनि थियूं, तब्दीली किथां ईंदी? तव्हां कॾहिं पंहिंजी पार्टी में मख माराइण लाइ तयारु कोन आहियो, तव्हां जेके कारकुन कॾहिं जमात कोन लॻी आहे। हिते त सिधा सवा कुर्बानीनि जी ॻाल्हि आहे। सिंध में वोट उहो वठंदो जो घटि में घटि 5 लाश ॿिया ॾे, अहिड़ो मक़बरो अॾाए, पोइ वोटनि खे छॾे माण्हू वोट कंदो। इहा ॻाल्हि असांखे अञा सम्झ में कोन थी अचे। बहरहाल असां ते इल्ज़ाम आहिनि। हू फैज़ साहब चयो आहे, रूप साहब आहे कोन, तव्हां शाइरी जो मुक़ाबिलो असांजो करायो कोन था। फैज़ साहब चयो है कि हमी थे जिनके लबास पर सरे रह सयाही लिखी गई, एक हमी थे जिनके लिबास पर सरे रह सयाही लिखी गई, यही दाग थे जो सजा के हम सरे बस्बे यार चले गए। मेहरबानी थी सजो से चलो चल हाज़िर।